दोस्तों अस्सलाम वालेकुम सुनकर मुझा गदा हुए आजाद दाल से याल बोल कलासी जेका मिसिंग पर्सन है गनी अमान चांडियो ने हवाले से गनी अमान चांडियो जी जेका है गुमशुदगी के वो 4 दिन मुकम्मल थी चुका है अञा ताईं हू जेका है वो आजाद ना थी सकियो ऐं उन जे वारस जेका है वो सरापा एहतियाज बणियल आहिनि। कराची प्रेस क्लब अॻियां जेका है उनकी पार्टी सिंधियन नेशनल कांग्रेस पारां जेका है बुख हड़ताल कैंप कायम कई वई आहे उहा मुसलसल जारी है। गुर्जर जेका वकील बिरादरी है जेका सिंध बार एसोसिएशन जेके वकील आहिनि आमिर नवाज़ वड़ाइच काज़िम मैसर ऐं ॿिया जेका उन्हनि जी अॻुवाणी में जेका हिकिड़ी रैली कढी वई ऐं उन में मुतालबो कयो त सरमंद जेका मीराणी आहे ऐं गनी अमान चांडियो उनखे फौरी तौर ते आज़ाद कयो वञे ऐं उनखे अलावा ॾिठो वञे त चोधी जेका आहे उनजी वारसनि हैदराबाद वाधू आहे त जेका धरणो हयो उनमें एसएसपी जेका आहे हैदराबाद उन 36 कलाकनि जी जेका मोहलत घुरी उहा 36 कलाकनि जी मोहलत जेका आहे उहा अॼु मुकमल थी चुकी आहे पर जेका गनी अमान अञा ताईं बाज़ियाब न आहे थी सघियो। तंहिं करे अॼु जेका हुनजो अल्टीमेटम जेका पूरो थी चुको आहे वारस ऐं पार्टी जेका आहे जो अॻवान जेका आहे तो गनी अमान चांडियो जेका पार्टी आहे सिंधियन नेशनल कांग्रेस उनजो जेका ऑर्गेनाइज़र मोहब आज़ाद उन पारां जेका हिकिड़ो ऐलान कयो वियो त असां जेकर गनी अमान खे बाज़ियाब न कयो त असां सिंध ऐं पंजाब जो जेका बॉर्डर आहे उते धरणो हणंदासीं ऐं जेका आहे सॼी सिंध में जेका आवाज़ उथारियो वञे सोशल मीडिया ते जेका आहे उहो गनी अमान जो मामिलो जेका आहे उहो संजीदगी इख्तियार करे वियो आहे ऐं उन हवाले सां ॾिठो वञे त हाणे अॻिते कहिड़ो लाइमल जोड़नि था ऐं जेका आहे उहो सिंध जे क़ौमी कारकुन जो जेको गुमशुदगी जो जेको सिलसिलो आहे उहो बि हिकिड़ो जारी आहे ऐं सिंध जे जेके अॻवान आहिनि जेके कॉम्पस धुरियूं आहिनि जंहिंमें सैयद ज़ैन शाह आहे ऐं उन खां अलावा जेका आहे उहो पंहिंजो रियाज़ चांडे पारां जेका आहे 12 नवंबर जेका सुभाणे हिकिड़ो ऐलान कयो आहे त असां जेका आहे उहो हैदराबाद नेशनल हाईवे ते जेका आहे वारसनि सां गॾु धरणो हणंदासीं ऐं उन खां अलावा सॼी सिंध में उन्हनि एहतियात जो बि ऐलान कयो आहे ऐं हाणे ॾिठो वञे त गनी अमान खे आज़ाद कयो वञे थो या जेका तहरीक तेज़ थिए थी ऐं इहा जेका आहे अॻिते जो अमल आहे उहो सॼी सिंध जेका आहे उहो इन हवाले सां सरापा एहतियाज बणियल आहे।